सांगड़ में ख़बर ॾींदा हलो त DIG शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न मोहम्मद यूनुस चांडियो अॼु खां शुरू थींदड़ 3 ॾींहनि जे तबलीगी इज्तिमा जो दौरो कयो। उन मौके ते SSP सांगड़ बशीर अहमद बिरोई संदसि इस्तक़बाल करे वेलकम कयो। SSP सांगड़ बशीर अहमद बिरोई DIG मोहम्मद यूनुस चांडियो के सिंजोरो थाने जी हद नवाबशाह रोड ते 3 रोज़ा थींदड़ इज्तिमा में कयल सिक्योरिटी इंतजामनि बाबत ब्रीफिंग ॾिनी। वॉक थ्रू गेट, CCTV कैमरा रूम समेत अहम मुकामात जो दौरो करायो ऐं इज्तिमा जे अॻवाननि सां मुलाक़ात पिण कराई। उन मौके ते इज्तिमा जे अॻवाननि पुलिस ऑफिसरनि तरफ़ां सिक्योरिटी मुहैया करण ते इत्मीनान जो इज़हार कयो। इज्तिमा में ईंदड़ लखी मुसलमाननि के रिहाइश ऐं ॿियनि सहूलियतुनि बाबत ब्रीफिंग ॾिनी। विज़िट दौरान SSP सांगड़ बशीर अहमद बिरोई सां गॾु ड्यूटी पॉइंट चेक कया ऐं क़ाइम कयल मनी पुलिस लाइन में पुलिस ऑफिसरनि सां मुलाक़ात कई ऐं ज़रूरी हुक्म ॾिना। विज़िट दौरान सहाफ़ियुनि सां पिण मुलाक़ात कई जॾहिं त तबलीगी इज्तिमा जारी आहे। अल्हम्दुलिल्लाह सैटिस्फैक्टरी सिक्योरिटी अरेंजमेंट्स असां कया आहिनि ऐं हिन महिल ताईं स्मूथली कमु हले थो पियो हिन इज्तिमा में। हिकु त असांजी जेका टोटल डिप्लॉयमेंट आहे हिते तक़रीबन 1100 जे क़रीब आहे। उन खां अलावा कुझु हिननि जा वॉलंटियर्स बि आहिनि जेके ड्यूटी परफॉर्म कनि था। तक़रीबन 14 असां CCTV कैमराऊं लॻायूं आहिनि मुख़्तलिफ़ एंट्री एग्ज़िट पॉइंट्स ते जिन ते रिकॉर्डिंग वग़ैरह थिए थी। उन खां अलावा असां हिन सॼे एरिया खे कार्डन ऑफ कयो आहे। इनर कार्डन बि आहे, आउटर कार्डन आहे। मिनी पुलिस लाइन असां पंहिंजो इस्टेब्लिश कयो आहे त जीअं जेको डिस्टेंस आहे असांजी पुलिस लाइन ऐं हिन एरिया जे विच में उहो टाइम बि असांजो बचे ऐं एमरजेंसी जी सिचुएशन में असां कंहिं बि सूरत खे रिस्पॉन्ड करे सघूं। एमरजेंसी जे लाइ असांजा QRF वग़ैरह बि स्टैंड बाय आहिनि। रिज़र्व नफ़री आहे। ट्रैफ़िक जी डिप्लॉयमेंट असांजी आहे। नवाबशाह खां ईंदड़ ऐं सागण खां ईंदड़ ट्रैफ़िक खे असां सिंजोरे जे मुख़्तलिफ़ रोडनि ते डाइवर्ट कयूं था त जीअं हिन मेन रोड ते हिते ट्रैफ़िक जाम वग़ैरह न थिए। सो फार सो गुड, अल्हम्दुलिल्लाह सिक्योरिटी अरेंजमेंट्स बेहतर है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।